लगी रहे या तदड़ी हीर ओ लगी रहे या। चवे ईअं केर त होरियां हल हबीब, लालण ला गर्ज़ थी ॾे पिंबड़ियनि मथे पेर, छॾ छिंभड़नि जी हेर त साजन सुखाऊं थियई। खोसकी शहर खां तारिक अहमद खोसे जो इंतखाब लिखियो अथसि, अॼु अक्टूबर महीने जी 1 तारीख़ आहे, सरो मुंद जो ई भरपूर जवानी वारो वैरागी महीनो। वणनि जे टारियुनि तां पन ऐं माण्हू जे मन तां गुज़री वियल वक़्तनि जा पुराणा कागर छणी बि नाम उदासियुनि जा इश्तिहार चिंबड़ाए वेंदा आहिनि। वण टारियूं त वरी बि नवां गौंच फुटण जे आस सांढे दर्दन भरी हवा में वक़्तु गुज़ारे छॾींदा आहिनि, पर मिटीअ जे माण्हूअ वटि वरी गुज़री वियल सारोड़ियुनि जा उहे साॻी अझा ॿीहर अॼी न आहिनि सघंदा। हद मीर छो त हर गुज़रंदड़ घड़ी संदसि न रुॻो सूरत शक्ल मोह मुहांडे पर सोचनि ख़्यालनि में बि तब्दीली कंदी रहंदी आहे। कॾहिं कॾहिं त वेस सां देस बि साॻी न आहिनि रहंदा। ख़ामोश थकल ऐं बेज़ारी वारी ही मौसम बि ॾाढी अजीब हूंदी आहे। साजन को दिलगीर तुझे याद जीवन